हेलो बा। अरे बाबा किथे ही। अरे यार आनी है तो न कर मेहरबानी करे आन यार पंजी फ्रेंडशिप थी या फेसबुक ते आन फेसबुक ते पंजी फ्रेंडशिप थी या आन पाण पेरी चक्कर पंजी मुलाकात भी थे आन तू किथे यार। हम हैदराबाद गायो तो खा मिलन आन तू वरी के न बुची के न होते या के न कमल आया के न होदा आया तो घट मगर तू मुके चाहिए तो छड़ी हम न तो चा बाकी फेसबुक ते तो वडी गालियो करे ओदा बाबा नहीं है या ही है जमींदार है। अरे बाबा तुनी मानी को खाया मेहरबानी करे गोड़ा सा मिल तो सही आऊं यार हैदराबाद गायो आनी है न कर ऐं हिते बि महिरबानी करे मिल त सही मूंसां ऐं हिते बीठो आहे अलाए कहिड़ी बोरिंग ते ॾिसण बि चए ॿिया कुझु भांडा ते ॾिसण मां हिते बीठो आहे। हा ठीकु आहे ठीकु आहे अचु अचु कमाल माण्हू आहिनि यार फेसबुक ते पोइ फ्रेंडशिप पूरो कयो पोइ मिलूं था पोइ मिलण ई पवंदा पोइ भाॼी असीं कम था विया आहियूं हेॾां विया आहियूं होॾां विया आहियूं हाणे छा कयां थिए बियो ओॾो रहंदो आहे। अरे कट पैसा कटाई ना आटा। अरे बाबा मुझे रुपये भी कोने को मुझे किसी में रुपये भी कोने को मोबाइल आए मोबाइल चौधरी दी घड़ी आए घड़ी चौधरी। अरे मोबाइल कटाई मां चव कट अच्छा 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 पैसा कट भाऊ यार मेहरबानी करे यार मोबाइल दे मेहरबानी करे यार कॉल करे हम लोग यार घट मगर घुराया सही यार एकड़ो दोस्त तो मुके हैदराबाद में घुराया तो यार तो मुके मिले ही को तो तू मुके मोबाइल पर मोबाइल वाला ने फोन तक के अपना मानी ने कराए घट में घट। अरे परे थी अल्ले बड़ा सफा वो सुनियो वो गोठा पियो बड़ा हरू बड़ू आसान ना मिली आदि ना मिल रे डाया आदि पियो अल्ले। अस्सलाम वालेकुम दोस्तों अगर जितना आज के फेसबुक ते के साथ फ्रेंडशिप हुजे तो मेहरबानी करे उन दा मिलन न च जाओ उत्ते ही फेसबुक ते उन दा कचारी कदो ते फेसबुक ते ही ताई दोस्त हलंदी उन का दुआ सलाम होया न उन दा किथे मुलाकात करण विदा न ते हेड़ा जुंडर बेटा ना मारा कोताई भेणी ता के सुनियो करे जडीदा। अगर ये वीडियो तमाके पसंद आयो जे तो शॉप जुड़े नाले दा YouTube चैनल के सब्सक्राइब जरूर करना।